हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। पांडवनि जी माता कुंती जी वॾी महिमा लिखियलु आहे। हिन जी हयाती में हिकिड़ो अहिड़ो इतिहास बि अचे थो जॾहिं अञा पांडवनि जी शादी न थी हुई। तॾहिं 5 ई ॿार मां कुंती समेत वन में हुआ ऐं सभु हिकु नगर में हिकु ब्राह्मण जे घर में अची रहिया ऐं भिख्या करे पंहिंजो पालण पोषण कंदा हुआ। उन नगर जे ॿाहिरां हिकु राक्षस रहंदो हुओ जो राति जो नगर ते हमिलो करे घणाई माण्हू पकिड़े खाई वेंदो हुओ। आख़िर सभिनीनि नगर वासियुनि वीचार करे ॾिठो त इन तरह सारो नगर जल्द ई बर्बाद थी वेंदो। पाण में गॾिजी उन राक्षस सां मिलिया ऐं उनखे चयऊं त असीं तोखे हर राति हिकु माण्हू ऐं अनाज पहुचाए वेंदासीं जो तूं खाई पेट भरजां, पर ॿियनि नगर वासियुनि खे हथ न लाजां। हिन इहो क़बूल कयो ऐं हिननि नेम ॿधो त वारे सां हर हिकु घर मां हिकु माण्हू वञे। पोइ ईअं ई करणु लॻा। आख़िर जिते पांडव टिकियल हुआ उन घर जो बि हिकु राति वारो आयो। घर में ॾाढो हाहाकार मची वियो, छो त उन राति ब्राह्मण जो पुटु बुख थियणो हुओ। कुंती रोअण ॿुधी उन्हनि खां पुछियो ऐं ब्राह्मणी घर में ॾाढो जीअं हाहाकार मचाए रखियो हुओ पंहिंजे दुख जो वार्तांत हिनखे ॿुधायो। कुंती भले हींअर बनवासी जे रूप में हुई, मगर कुंती राजा जी धीअ हुई ऐं राजा जी ज़ाल हुई। उहा पाण राणी हुई, वन में पे फिरी सा अहिड़ी विपता में बि ॿियनि जो साथ ॾियण लाइ तयारु थी। ब्राह्मणी खे चयाईं त देवी तोखे सिर्फ़ु हिकु ई पुटु आहे, पर मूंखे 5 पुट आहिनि। मां उन्हनि मां हिकु तुंहिंजे पुत्र बदिरां पंहिंजो हिकिड़ो पुटु तुंहिंजे पुट जे बदिले ऐं भेंट कंदसि उन्हनि खे। तूं को बि ख़्यालु न कर। ब्राह्मणी चयो त अमड़ अवीं त परदेसी आहियो ऐं मुंहिंजा ॼण महिमान, सो इहो कीअं थींदो। कुंती चयो त तूं शांति रहो, मुंहिंजा पुत्र अहिड़ा न आहिनि जो को बि ख़्यालु कनि। कुंतीअ पोइ भीमसेन खे चयो त तूं इन ब्राह्मणी जो पुत्र बदिरां हिन जे पुट जे बदिला उन राक्षस वटि वञे। हिन यकदम चयो त हाज़िर माता साहिब। राति थी त हू वियो। राक्षस इंतज़ार में वेठो हुओ ऐं हिन जे अचण चर्त हिन जे मथां हमिलो कयईं, पर भीमसेन पंहिंजे बल सां राक्षस खे टुकड़ा करे मारे विधो ऐं अची माउ जे पेरनि ते मथो टेके हाल कयईं। माता शाबाश ॾिनसि ऐं चयाईं त पुट, तो न रुॻो हिन ब्राह्मणी जे पुट जी हयाती बचाई, पर सारे नगर जी हमेशह लाइ रक्षा कई। छा इहा क़ुर्बानी या मां करे सघे थी? छा केरु का मां पंहिंजे पुट खे मरण लाइ छॾे सघे थी? जंहिंखे इहो ज्ञान न हुजे, संदसि बच्चा ॿियनि जा बि बच्चा हिकु समान आहिनि। ॿिए तरफ़ सिकंदर जी माउ खे इहो आत्मा जो ज्ञान न हुओ त जॾहिं सिकंदर फोत थियो त डेली वञी सिकंदर जी क़बर ते सियापो कंदी हुई। हिकु ॾींहुं क़बर मां आवाज़ आयसि त माई, हिते त लखें सिकंदर ज़मीन में मरिया पिया आहिनि, दफ़न आहिनि। तूं कहिड़े सिकंदर जो ॾुख बि करीं, जिन जे अंतकरण में मेल ऐं विखेप न आहे। उहे हर वक़्तु हर हंधि हर जीव में आलाई नूर पसंदि था, पंहिंजो ई आत्मा ॾिसनि था। किथे कहिड़ो रंग में त किथे कहिड़े रंग में, कहिड़े आकार में, माला में दाणा घणाई थियनि था, पर दाॻो हिकिड़ो ई आहे। तीअं हर जीव में आत्मा हिकु आहे, लेकिन मज़हबी माण्हू त उल्टो था सम्झनि। हू त परमात्मा जी जुदा जुदा नालनि ते झगड़ो पिया कनि। हालांकि वात मां सभु पिया चवनि त मालिक हिकु आहे, पर हर को खेसि जुदा ख़ुदा खे थो कोठे त को भॻवान राम या कृष्ण उन नालनि में बि झगड़ा पिया कनि।
चओ जय सिया राम। अगर ही कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो। चओ जय सिया राम।